केॾां थो केॾां थो भॼी तूं हिते वेठो आहीं हा ऐं हू ख़ैर आहे जेका दर दर ॻोल्हींदी थी वठे तोखे छिती थी पई आहे। अरे खुदा के मंजा खैरा के न ॿुधाइजां मुंहिंजो। ॿुध हिते ॿियो केरु आहे? ॿियो हिते कोई बि कोन्हे को। केर बि नाहे मूंसां सियाणो न थी ही चादरी कंहिंजी आहे? हीअ चादरी ये शौंको जी मासीअ जी आहे। शौंकू जी मासी उहा वरी आई आहे छा? किथे आहे उहा दुकान तो वखर वखर वठण वई आहे। वखर वखर वठण वई आहे। ये चालाकियूं ॿिए कंहिंसां कर तव्हां सभिनी मिली न हुन वीचारी ख़ैरा खे बेवकूफ़ बणायो अथव। सची सची ॻाल्हि ॿुधा। ओ अदी 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 खुदा जो कसम आहे मूंखे का बि ख़बर कान्हे का रहमत किथे आहे। ॻाल्हि ॿुध ये कसम सो मुंहुं अॻियां न खण वञी ख़ैरा जे अॻियां खण उनखे एतबार ॾियार कसम थो खणे। खैरा सफ़ाई ॿुधे त मां उन अॻियां पेश कयां न दी मरी वियुसि। माइनी जी मार ख़बर न का चार। बालो जी पोता तू ये कर मुनीर ऐं बशीर ॾे न्यापो कर त हू सुबुह जो सवेर हिते पहुची वञे। वरी कुछ कंदो छा? छा तो चई इहो? मां हथ ते हथ रखी हिते वेही रहां? मूंखे पक आहे बालो त मूसा खान पंहिंजा हमराह मुंहिंजे हवाले न कंदो ऐं मां ओसी ताईं बस कोन कंदुसि जेसी ताईं हुननि खे पंहिंजे पेर हेठां न कंदुसि। बाबा साईं मां भी कुछ हमरा न फिरोज न तो मथां को भी जोर न आहे। एक ॿ दोस्तन के घुराए वठां। हमरा घणा आहिनि? तव्हां आहियो मुनीर बशीर वारा भी पहुची वेंदा ऐं खान जे मथां भी जोर रखां थो हू भी मूंखां कंधो न लिकाईंदो। भोतार साईं मां ॻाल्हि कंदो मां चिटी जंहिंमें भितर न मिटी इन लाइ त खानो अकेलो ई काफ़ी आहे। हा बालू मञा थो त खान ऐं हुन जा हमराह काफ़ी आहिनि पर खान खे अकेलो कोन छॾींदुसि। खान सोचींदो त पंहिंजे हमराहनि खे घरनि में लिकाए वेहारे छॾी ऐं मौत जे मुंहं में असांखे धिकियईं। ईअं न थींदो बालू। पंहिंजे हमराहनि सां गॾु खान खे बि रवानो कंदुसि जीअं हुन ॿधी हिते खणी अचनि। इनके हथी को करे रख भाजी में ॿ-टे कख मिलाए खाराए छॾीस। 2-3 महीननि में अल्लाह के प्यारो थी वेंदो। पोइ रहंदी इहा रन जे असांजी ग़ुलामी कई ज़िंदा रहंदी जे न मञे चवण त पोइ ॾींदोमांसि घोटो कंदोमांसि पूरो। समझी? मूसा खान जी समूरी मिल्कियत पोइ पंहिंजी थी वेंदी पोइ पाण ऐश कंदासीं ऐश। भला साल भला सालू तुंहिंजा भाग मूसड़ो वीचारो ज़हर खाई मरंदो ऐं तव्हां बस भाई बस जे वधिक ज़बान खोले न त मूंखां वधिक फॾई ॿियो हथ न ईंदई। त पोइ मूंसां बि प्यार ऐं मोहबत सां पेश अच। जेकॾहिं थोरी बि कावड़ ॾेखारी न पोइ तोखे ख़बर नाहे त रहमत रुसे त रब मञाए। ॿिए
उहे जी चाई नाहे। हा छा घुरिजे तोखे? हाँ, बस जेतिरो वक़्तु रहां थी ओतिरो वक़्तु मूंखे सुकून ऐं आराम खपे। वधीक मूंसां टांटा न कजे। तू इहा ॻाल्हि मूंसां सां त न कंदी न? हाँ, जेकॾहिं तव्हां ॿई पीढ़ी मुंहिंजी ख़िदमत कंदा रहंदव त पोइ मूसो ख़ान मुंहिंजो एॾो सॼणु कोन्हे जो हुन सां ॻाल्हि कंदसि। ऐं बाक़ी मूंसां थोरो बि खोसियो त न भाई न, सिर्फ़ तूं पंहिंजी ज़बान बंदि रख। हितां जो मां लुटींदी रहो, असांखे को एतिराज़ न आहे। ठीकु आहे। हल्लड़े देख न वैसे हाल खोते वाला बल ख्याल बादशाही ए बल हलेनी रेस बहादुर खान कने फुर्रे करण इनाम शायद खबर कानी का त मैं वहां गई ना दी असली कान लगसी पर को छड़िया। अरे यार बात बंद कर, छो पंजी खलल हराण जे पोयां पियो है। बस न मोर बस, या पारी दाढ़ी बंद रख। गलती थी हुई रैसा, गलती थी हुई। गलती सदा तहां खे भोगणी पवंदी। साहबे बहादुर खान जे अॻियां न रैसा न, तव्हां बंदूक खणी सिधी सीने वारी ठोकियो, असीं अख बि न छिमींदासीं। बाक़ी पंहिंजनि हमराहनि खे बहादुर खान खां छो पिया मारायो? हारे सर, असां पंहिंजो पाण खे मारे छॾींदासीं पर बहादुर खान जे अॻियां कोन वेंदासीं। मूंखे इहो त ॿुधायो, तहां ॿई बहादुर खान सां मुक़ाबले में सह पसारे सघंदव? रैसा, बहादुर खान को आसमान तां लही कोन आयो आहे। ठीकु आहे, त पोइ कयो बहादुर खान सां मुक़ाबले जी तयारी। ॿधो संदरा, बहादुर खान जा हमराह कंहिं महिल बि हमलो करे सघनि था। रूह खोते वाला बल ख्याल बादशाही ए बल मुर्स करे छन। यारी तुझी या बंद न थी। रैसा, असां पूरी तयारी करे छॾी आहे। जेकॾहिं आया न त मुंहुं टोड़ जवाब ॾींदासीं न। त पोइ तयारी करे छॾियो। जेकॾहिं सिर ते आई आहे त मुड़ुस थी मोह ॾींदासीं बहादुर खान सां। छो त हिन दर में सिर्फ़ मूसा खान आहे। मूसा खान, छो त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर। गुलाम कादर, जल्दी कर पत्रे गिरहाणी वटि तकड़ा। जे मुसीबत पहुची वई न त सॼो ॾींहुं बुख ते गुज़ारो करणो पवंदी। बुख ते गुलाम कादर, पुट पेरन ते जोड़े पादर पहुची वई। केर चाची केर? चुप कर, हाणे सियाणो न थी। करे क्यों थी इनखे गुंदड़े खे? ओ चाची केरा घर में रुगो मूंसां गॾु मासी आहे। रुगो मुंहिंजी मासी ॾिस अची वई न मुंहिंजी मासी। अरे बीहो काड़े मुंह खोल अॼु मां ॾिसां थी सांस। हथ कढ चाची, हथ कढ। छो थी मुंहिंजी मासी खे बदनाम करी? मां चाहे थी परे थी बी।
जी मार खबर लगा चाल तू बेईमान छो करे तू थो नहीं करे तू छो तो थे जो चयो बेईमान न थी डोलू सॼो ॾींहुं वरितो आहे सखड़ियूं टंगूं हणतो वञ शहर मां कुझु भाॼियूं कुझु मेवा वठी आ त चह चटी कयूं रूह शैतानी ख्याल बादशाही ए नमूना खासी मेवात अड़े यो चाची तोखे ख़बर न आहे त तूं कंहिंसां मुखातिब आहीं हाँ बहादुर खान सिर्फ अॼु शाम ताईं इंतज़ार थो कयां जेकॾहिं तो पंहिंजा माण्हू न ॾिना न त पोइ अॼु शाम त छा क़यामत ताईं वेठो इंतज़ार कर पर मां पंहिंजा हमराह तुंहिंजे हवाले कॾहिं बि न कंदुसि मूसा खान हाणे तूं पंहिंजे हमराहनि खे पंहिंजे बगल में बि विहारींदे न त तुंहिंजूं ॿाहूं कटे बि तुंहिंजा हमराह खणी वेंदुसि बहादुर खान फोन ते धमकी न ॾे जेकॾहिं एॾो मस्त माण्हू आहीं त पोइ अच मूसा खान जे साम्हूं त ॿुधायां तोखे मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे तमामु जल्द तो जहिड़े कारीगर जी मुंडी कुचलण लाइ ज़रूरु ईंदुसि पंहिंजे हथियारनि खे तेल हणी छॾ मूसा खान मथां पोइ चवीं त हथें ख़ाली हुयासीं ऐं बहादुर खान पोयां वार करे वियो ठीक चुरणम को मूसा खान ॼाणे थो बाबा साईं छा ॻाल्हि आहे ख़ैर त आहे बहादुर खान धमकी ॾिनी आहे साहब मूसा खान खे त तयार थी वियो भलाड़े सालो तुंहिंजा भाउ शींह मरे रब न चरे चरे त उफट मरे सम्झां थो बग़ैर ज़हर जे कम थिए नजीब हुकुम कयो रसा जेतिरा बि वेढ़ा कथी पंहिंजा उन्हनि खे मैदान ते वठी अच छो त बहादुर हाणे कोन मुड़ंदो धड़ माण्हुनि जो वठी हिते ईंदो रैस असां ॾे हूंदे तुसां को कहिड़ी परवाह आहे अरे एॾे तूं हथियार हलाईंदे एॾे तूं त चुप कर रुॻा हथियार ॾेवो हथियार पीछे देखो ढोलू दा कमाल कीअं पिया मुल्क को दुफ करेंदा हूं त खेदन न ढोलू राज कुरोलू बहादुर कहिड़ी ॻाल्हि आहे भलाड़े सालो तुंहिंजा भाउ रूह शैतानी अरे बस रूह शैतानी छा ॻाल्हि आहे रहमत अॼु इहो मुंझल पई नज़र अची कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी आई आहियां जिन जे करे परेशान आहियां सोचां थी त तव्हां सां उहे ॻाल्हियूं कयां या न कयां तुंहिंजी मर्ज़ी आहे पर ॻाल्हि करण सां दिलि जो भार हल्को थी पवंदो आहे मूसे खान ॾे ॾिसां थी न त दिलि चवे थी ॻाल्हि न कयां पर जेकॾहिं तो ते नज़र पवे थी न त ॾाढो रहम थो अचे रहमत चइबो त मां रहम जे क़ाबिल आहियां न न मुंहिंजो मक़सदु त रहमत तूं मक़सद खे छॾ अगरि तूं मूंखे पंहिंजो सॼणु सम्झी थी त ॻाल्हि कर इहो न आहे सालू हा सालू ऐं दादलीअ पाण में सलाह कई आहे त मूसे खान खे मारियो रहमत तूं छा थी सम्झी त मूसो हिननि जे हथां मरंदो असल में ॻाल्हि इहा आहे त दादली खाधे में ज़हर मिलाए हुनखे ॾींदी
पोइ छा मूंसां खान बचंदो? रहमत, तूं मूंसां खे कान थी सुञाणी, मूंसां खे मां थी सुञाणा, मां। हो ज़हर सां गॾु सालू ऐं दादलीअ खे बि पी वेंदो, पर मूंसां खान खे कुझु बि कोन थींदो, कुझु बि न। इहे ॿई मूंसां खान जे लाइ न, पर पंहिंजे लाइ खॾूं खोट रहिया आहिनि, पंहिंजे लाइ। जंहिं ॾींहुं बि हिननि ॿिन्ही पीउ धीउ जे मथां थोरो बि शक थियुसि न, उन ॾींहुं हिननि ॿिन्ही खे हवेली जे तहखाने में बंदि करे छॾींदो ऐं हिननि जा लाश बि कंहिंखे कोन लभंदा। तूं छो मूंसां खान जे लाइ परेशान थी आहीं? मां मूसे जे लाइ न, पर तुंहिंजे करे परेशान आहियां। छो त सालू मूसे खां पोइ तोसां घटि न कंदो। रहमत, जॾहिं हो मूसे खे मारींदा त पोइ के लाइ पियो खॾियूं खोटियो? इहो कमु त तव्हांजे बिले आहे। मूंखे ख़बर आहे तूं केतिरी माई थोरो ख़्याल सां ॻाल्हाइजां। तोखे ख़बर नाहे त रहमत रुसी त अलाए छा छा थी वेंदो। मिर्च खां बि तिखी आई, मूं माठ कई। जी जी, तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ चांहि खणी अचां। जी अम्मा। ओहो जी जी अम्मा, वॾो लक़ब ॾेई वई अथई। माई त कसनी करण जी वॾी क़ाबिल आहे। जब इमरान जे चेहरनि मथां कूड़ जो पर्दो हटाया। हा खाना, मूंखे इहे ई अमराज़ ज़िंदा घुर्जनि। उन्हनि जा तव्हांखे लाश आणे ॾियो? न खाना न, जेकॾहिं हिननि हमराहनि खे मारणो हुजे हा न त तोखे तकलीफ़ न ॾियां, पंहिंजे हमराहनि खे रवानो कयां ऐं नजीब ऐं इब्राहिम खे ख़तम करे अचनि हा। पर न, मूंखे इहे ॿई हमराज़ ज़िंदा घुर्जनि। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त बहादुर ख़ान जो रस्तो रोकण वारे जो अंजाम छा थींदो आहे। 2-3 ॾींहंनि जे अंदर इहे तव्हांजे पेरनि में हूंदा। खाना, पाण सां गॾु मुंहिंजे हमराहनि खे बि वठियो वञ। न रस बहादुर खान, न। उन्हनि जे लाइ मां ऐं मुंहिंजा हमराह ई काफ़ी आहिनि। न खाना न, मां नथो चाहियां त इन्हनि खे ॿियो मौक़ो मिले। जीअं ई मूसा खान जी कुर मां निकिरनि त खंभे खणी अचोनि। सुभाणे खां वठी हिन कम जे पोयां लॻूं था। मूंखे पंहिंजा कम बि हुया, उन्हनि खे पासे ते रखी। ठीकु आहे, हिन वक़्तु हली तव्हां आराम कयो। सुबुह जो गाॾियूं ऐं हमराह तोखे तयारु मिलंदा। बोतार साईं, मुंहिंजे लाइ को हुकुम? भालू, हिन खां पहिरियां जो ख़ान पंहिंजो कमु चवे, तूं उन जे चवण खां पहिरियां कमु करे छॾ। वरी कहिड़ो बाबा साईं? ख़ान जा 2 हमराह अंदर आहिनि। तूं सुबुह सां शहर निकिरी वञ, वकील सां मिली करे उन जे ज़मानत जो बंदोबस्तु कराए। थी वियो बोतारा, इहो कमु थी वियो। सम्झो त ज़मानत थी वई ज़मानत। कंहिंखे मजाला जो बोतारा बहादुर खान जो न्यापो मोटाए। ख़बर नथनि त पालू पाण बाहिया दुखी पए त दुहा कढेनि।